وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أقم الصلاة لدلوك الشمس إلى غسق الليل وقرآن الفجر إن قرآن الفجر كان مشهودا. ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا. وقل رب أدخلني مدخل صدق وأخرجني مخرج صدق واجعل لي من لدنك سلطانا نصيرا. وقل جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا. وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين ولا يزيد الظالمين إلا خسارا. صدق الله العلي العظيم. सहाबा का ईमान मोजज़ा था उन रसूलों का जो अंगारों के बिस्तर पर मजा लेते थे फूलों का। कटाकर सर शहे करबो बला ने ये बताया है दरे बातिल पे झुक सकती नहीं मोमिन की पेशानी। दरूद शरीफ बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्त, मां अवां जे साम्हूं सूरत बनी इसराइल मां चंद आयतन जे तिलावत जो शरफ हासिल कयो ऐं इन मक़सद सां कयो आहे त हिदायत जो किताब ही कलामुल्लाह आहे। असां समूरई इहा नियत करे विहूं त इंशाअल्लाह जो कुछ कुरान शरीफ जो सबक मिलियो उन ते अमल कंदासीं। अदा नियत आहे या कुछ ॻाल्हियूं त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि आम तरह जेके तकरीरूं थियनि थियूं उन में ख़बरूं आहिनि हीअं थियो हूअं थियो अॻिले दौर में हेॾो ईअं थियो पोएं दौर में हीअं थियो। असल मसलो आहे त असां छा कयूं, असांखे छा सबक मिलियो, असां पंहिंजी जिंदगी कीअं उस्तवार कयूं। इन करे मां आयतन इन्हीअ जे इंतखाब कयो आहे त इंसान जी जिंदगी में
कुछ गालियों माज़ीअ जूं हूंदियूं आहिनि ग़लतियूं। बाबा तवज्जो आहे ओ चाचा तो सां तो ॻाल्हायां तूं पोइते थो तके ए रुमाल गाढ़ो ॿधी वेठो। कुछ गालियों ग़लतियूं हूंदियूं आहिनि इंसान जूं माज़ीअ में माना गुज़रियल ज़माने में पास। जॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ग़लतियुनि जी पंहिंजी यादि अचे त उन ते इस्तिग़फ़ार कजे। क़ुरान शरीफ़ ज़िंदगीअ जो तरीक़ो इहो सम्झाए। छा कंदव बाबा ॻाल्हायो थोरो आवाज़ स्टेज परे आहे थोरो आवाज़ सां ॻाल्हाईंदो त मूंखे सम्झ में ईंदो। गुज़रियल ग़लतियुनि ते छा कबो इस्तिग़फ़ार। ऐं कॾहिं माण्हूअ खे गुज़रियल ग़लतियूं परेशान कंदियूं आहिनि त इस्तिग़फ़ार करे परेशानी लही वेंदसि। कॾहिं वरी मुस्तक़बिल जा ख़तरात नज़र ईंदा आहिनि त अलाए छा थींदो फ्यूचर में ईंदड़ ज़माने में अलाए छा थींदो। उन जे लाइ क़ुरान शरीफ़ ॿुधायो आहे त दुआ कयो। गुज़रियल ग़लतियुनि ते इस्तिग़फ़ार कयो। ईंदड़ ख़तरात ते ॻाल्हायो बाबा थोरो छा कंदव दुआ। अल्लाह साईं ज़ाहिरी बातिनी फितननि खां असांखे पनाह में रख त रब फरमायो जंहिं मूंखां पनाह वती मां उन जे ख़तरात जो बंदोबस्त सिधो करे छॾींदुसि। परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। टी ॻाल्हि आहे कॾहिं इंसान खे तबियत जे मुआफ़िक़ ॻाल्हियूं मिलंदियूं। तव्हांजे तबियत खे वणंदड़ ॻाल्हियूं मिलंदियूं। जॾहिं अहिड़ियूं वणंदड़ ॻाल्हियूं मिलनि त माण्हू शुक्र करे। छा करे ज़ोर सां गुज़रियल ज़माने ते ग़लतियुनि ते इस्तिग़फ़ार करे। मुस्तक़बिल में ख़तरात ते दुआ करे। ऐं तबियत जे मुआफ़िक़ ॻाल्हि मिले त उन ते शुक्र करे अल्हम्दुलिल्लाह पढ़े। इन शकरतुम लअज़ीदन्नकुम। रब सिंह फरमायो जेकॾहिं बाना तूं शुक्र कंदे त मां वधाए वधाए ॾींदोमांइ। अबा नेमतूं सभु अलाह थो ॾे। हेरे हेरे तवजो कयो त मां सम्झां। हे तव्हांजा हथ कंहिं ठाहिया ऐं काइम अली शाह ऐं साईं खे चवां मुराद अली शाह जा हथ कंहिं ठाहिया इमरान ख़ान जा। ॻाल्हाए थोरो तवजो सां सम्झण जहिड़ो मसइलो अथई। हिकिड़ो हमरा अटे जी चकीअ खे हथ ॿधी पूॼे पियो त मूंखे अटो मिले थो रिज़्क़ मिले थो। मौलाना मुंहिंजो त ख़ुदा ही अटे जी चकी आहे। त कंहिं समझदार ॿुधायोसि त इन अटे चकी कुझु कोन थी। पोयों हमरा बीठो अथसि तीनो खणी टापे में अन्न उहो विझे थो जो उहो न विझे त अटे मंझा अने चकीअ मां ज़रो बि अटो कोन निकिरंदो। हुन वञी पोइतों जो ॾिठो चई हा यार सम्झी वियुसि चकी कुझु न आहे इन जे पोयां हमराह। तो उन हमराह समझायोसि अञा हमराह भी कुछ न थी। इन हमराह जे अंदर भी बे जा आर्डर हलन था। ओडो आर्डर थींदो त कम हलंदो हिन जो न त इहो इते ही मोयो पयो हो जाइया। गाल समझो था लाइन को घोड़े खां नेमत तो समझे, को पीर साहब खां नेमत तो समझे, को मज़ार खां नेमत तो समझे। यो अटे जी चकिन के पूजे तो पयो नथो दिसे त एडो जेकॾहिं तोखे नेमत मिली आ त विझण वारो को बियो आ। या गाल कुरान में साफ फरमाई
वमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह। रब से फरमाओ जेका जाडों भी नेमत अचई थी पई ये सब हथ मुंहिंजा ठहियल आहिनि, इन्हनि जे दिमाग़ मुंहिंजे कब्ज़े में आहिनि। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। फरमाओ जेस ताईं रब नथो चाहे तेतरे ताईं कोई कुछ नथो चाहे सके। गाल समझी हलो, इतो थोड़ो यो सबक वठी हलो। जिंदगी जो सब परेशानियों खत्म थी वेंदियूं अज जो जेकॾहिं दर्स तव्हां याद कयो। गुज़रियल ग़लतियुनि ते इस्तग़फ़ार कयो, ईंदड़ ख़तरात ते दुआ कयो। तबीयत जे मुआफ़िक ॻाल्हि अचे त शुक्रियो कंदासीं, जेकॾहिं तबीयत जे ख़िलाफ़ का ॻाल्हि अची वञे त क़ुरान थो फरमाए त सब्र जो मुज़ाहिरो कजो ऐं 5 ॻाल्हियूं कजो, छो त सब्र पूरो दीन आहे। मां नथो चवां, अफ़सोस इहो आहे जो इहो कारे कपिड़े वारो अली साईं जो नारो त हणे थो, अलीअ जे प्यार जा दम त भरे थो पियो, पर सभिनी शिया सुन्ननि जे किताब में इहा हदीस लिखियल आहे। हैदरे करार जे तरफां इहो जुमलो आयल आहे, अस्सब्रु रासुद्दीन। सब्र सॼे दीन जो मग़ज़ ऐं निचोड़ आहे। अलाए छो हिते बेसब्रीअ जो मुज़ाहिरो, तबीयत जे नामुवाफ़िक ॻाल्हियूं बि ईंदियूं। मुहर्रमुल हराम में हिकिड़ो दोस्त चए पियो इहो ख़ुशीअ जो ॾींहुं न बाबा ठीकु आहे, ख़ुशी बि ॾींहं में कुझु कोन्हे, कॾहिं हवादिस ख़ुशीअ जा ईंदा, ॾींहं त साॻियो आहे, ॾींहं त थांव आहे। हे ॾिसो हे गिलास थांव आहे न, हिन में खीर भरियो त खीर पवंदो, पाणी विझो त पाणी पवंदो, शरबत विझो त, पर ज़हर विझो त ॾींहं त कुझु न आहे। असल शइ आहे उन में हवादिसात। कॾहिं तबीयत जे मुआफ़िक ईंदा त शुक्रियो कंदासीं, जेकॾहिं तबीयत जे ख़िलाफ़ ॾींहं में का शइ अचे थी पई। सोणे हुसैन जो वाक़ियो तबीयत खे वणे कोन थो, इहो ख़ुशीअ जो वाक़ियो थोरी आहे। ॻाल्हायो न त तव्हांखे ख़ुशी थिए थी त हज़रत इमाम हुसैन जी शहादत न, तकलीफ़ आहे। असांखे ख़बर आहे हज़रत अमीर हमज़े जी शहादत थी थिए, सोहणो करीम जन इहे लफ़्ज़ चवनि था पिया, चाचा तूं मुसाफ़िर आहीं, ॿियनि शहीदनि ते त पंहिंजूं औरतूं रोईंदियूं वेठियूं आहिनि, पर या हमज़ा ला बवा की अल्लाह, ऐ हमज़ा तुझे मथां त कोई रोवण वारो ई कोन्हे। माना दुख त आहे, पर हुजूर जन इहो रोवण जो सिलसिलो हलायो। हे दलील अजीब ॾींदा आहिनि, हालांकि मातम लफ़्ज़ अरबी आहे, पर सॼे क़ुरान में मातम जो लफ़्ज़ तव्हांखे नज़र न ईंदो। 300 जाइन ते मां तव्हांखे ॾेखारियां सब्र ई सब्र जी तलकीन कई वई आहे। ऐं हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई वई त मोमिनो परेशान न थीजो, मां मोमिननि खे तकलीफ़ ॾींदो आहियां त बदले में मां ख़ुदि रब मिली वेंदो आहियां। इन्नल्लाह मअल मातमीन या मा साबिरीन। हिकिड़े अल्लाह वारे चयो मुंहिंजो बचड़ो त मरी वियो, उनजो को पुट फौत थी वियो, उन अल्लाह वारे चयो मुंहिंजो पुट त फौत थी वियो, पर मूंखे अल्लाह मिली वियो। छो? रब साईं कुरान में फरमायो आहे इन्नल्लाह मअस साबिरीन, मां सब्र करण वारनि सां गॾिजी थो वञा,
जेके बाना मातम न सब्र कन था पिया उन्हनि खे मां खुद रब थो मिली वञा पो चओ जंहिंखे रब मिलियो तंहिंखे ॻाल्हायो न छा अबा छा घटि मिलियो छा इमाम साहब खे भी तकलीफ थी बचड़ा शहीद थिया मामूली वाक्यो न हो इमाम साहब जे बचड़ा जॾहिं कासिम हजरत इमाम हुसैन का मोकल वरती आ त साईं मूंखे इजाजत ॾियो तॾहिं इमाम साहब फरमायो तू त मुंहिंजे हसन जी निशानी आ तू त सोने रसूलुल्लाह जी नक्शे कापी आ तोखे कीअं इजाजत ॾियां जे न चाचा अज पहिरियों कुर्बानी ॾियण वारो मां आहियां ए तलवार खणी निकिरे थो पियो त इमाम हुसैन जे अखियुनि मां भी गोड़ा वहन था पर सीना को भी नहीं रोवण जी ममानियत कोने कुंड में वेही तू रोवण जी ममानियत कोने शरीयत में खुद हुजूर जन रुना है पर रोडन रस्तन ते हमरा मुखे चबे मौलाना मातम त कुरान में भी लिखला मां जो काथे जैसे नहीं फसक्कत वजहा इब्राहिम अलैहिस्सलाम दे हजरत इसहाक याकूब जी खुशखबरी आई बीबी सारा मेहमानन फरिश्तन के मानू समझी करे पानी जो जग झलियूं बीठी त पानी पियारिया उन्हनि फरिश्तन चयो असां फरिश्ता आहियूं मानू ना आहियूं खुशखबरी खणी आया आहियूं त तू पोड़ीअ मजा अल्लाह इब्राहिम के पुत्र इसहाक ऐं इसहाक के पुत्र याकूब ॾींदो त बीबी साहबा मथे ते हीअं जीअं कुरान में फसक्कत वजहा ओ मुंह के हीअं हथणी करे चई ओ मूंखे पुट थींदो 80 साल 85 साल जी पौड़ियां त हे हमरा चए साईं ॾिसो मुंह के धक्का है ही न यो मातम अरे हिन सादे के त कुरान जी खबर ही कोने काडे कुरान जी गाल काडे तो जो मातम खुशी ते थींदो आ या गमी ते अब हे खुशी समझी मातम कंदा या गमी समझी न त पो हे त वाक्यो खुशी जो उन माई त पांजी पुट जी खुशखबरी जी खुशी में मथे ते हथयो चेबो त तव्हां इमाम हुसैन जी खुशी था मल्हायो या गमी त ना अंदो यो मातम जो दलील किए थियो है त खुशी जो दलील आ ऐं भला पो हुआ हर साल विचारी बीबी सारा मथे ते हथ हणंदी गालायो न एकड़ो मुके चे पे मौलाना हुन उवैस करनी रहमतुल्लाह अलैह जो पंहिंजा दंद कढाए छडिया मां चो कुरान शरीफ में रब साईं 3 दलील समझाया है अब घणा 3 दलील याद रखो 3 दलील समझाया मिनहुम मन युजादिलु फिल्लाहि बिगैरि इल्मिन वला हुदम वला किताबिम मुनीर रब से फरमाओ कुछ मानू अल्लाह जे बारे में झगड़ंदा है न अख सां गाल दिठी थन न अकुल सां समझी थन न रोशन किताब जो दलील थन कुरान 3 दलील बुधा अख सां दिस यो दलील अख सां दिसंदे तो शायद ही दींदे या अकल सां गाल ठाके या हुदा है या वरी रोशन किताब जो दलील हुजे सिबतैन वारो दलील न रोशन किताब मिनहुम मन युजादिलु फिल्लाहि बिगैरि इल्मिन माना अख जो इल्म हवास जो इल्म बिगैरि इल्मिन वला हुदम माना अकुल जो इल्म किताब मुनीर रोशन किताब जो दलील खणिया या हदीस खणिया या
कुरान खणिया अब रोशन किताब तो है एरे तवज्जो करे वियो मानू अजीब धुका आनंदान उवेस करनी जा दंद भगाई मां चो ये दंद तू हुए दिठा अखिन सा जे मां त न हो तो पुरानी गाला मां चो भला तू न हुए त अली साईं मथे या उवेस करनी मथे अदा गालायो छोरो गालाइंदा हलो जवाब दींदो त कम हलंदो ना पो अली साईं दंद भगा उन न भगा त पो जंजी वधिक मोहब्बत आ वो नथो बने चेबो त अकुल सा भी गाल न ठाकी तू अख सा भी न डिठी भला केड़े किताब में लिखला हदीस देखार कुरान देखार चे किताब जी भी खबर कोने छबर छंड किताब में लिखे हाने इन चूत सा छा गालायो न अख सा डिठाई न अकुल सा समझई कहीं भी किताब में कोने लिखल दंद भगाई हल जे कदे तोजी गाल मन्यो त हर साल भजंदो हो या हिकड़े साल भगाई अब गालायो दंद 4 साल भनी भी सही बात है एक दफे भगे तो जान छुट्टी वरी बिया इंदस गाल समझो था हे जे को तू हर साल मातम यो काथो साबित तो दोस्तों गाल समझो तकलीफ अचे त कुरान शरीफ 5 गालियों तो समझाए ना वणंदड़ गाल तबीयत जी अचे त कुरान तो फरमाए पहरियों कम तव्हां मोमिन इहो कयो मां तव्हां के कामयाब कंदुस अकिमिस सलात लिदुलूक शम्स इला गसकिल लैल नमाज कायम कर नमाज तो पढ़ंदो ही कोन के मौला अली जे इमाम हुसैन जे गमीअ जो डी हां असा जी नमाज साजी नमाज त करबला वारा पढ़ी विया बाकी जान छुटी कुरान छा थो चवे न वणंदड़ गाल अचे त नमाज पढ़ हुजूर साईं के मानू हिजरत करण ते मजबूर पिया कन तरह तरह तकलीफूं ॾिनऊं साईं जन के बीबी सुमैया के बाद कयो वियो बीबी ज़नीरा जो अखियों कढियूं वयूं काफी औरतन सहाबियान जा पस्तान कटे लटकाए बिहारे वियो ओघड़न ते नेजा लगाया विया नबी साईं पांजे वतन मके पाक के छडण ते मजबूर थियो त रब साईं ना वणंदड़ हालात में 5 गालियों दसेस तो अब जिंदगी में जदे ना वणंदड़ हालात तवा जे सामू अचन त छा कयो कुरान जिंदगी जो तरीको समझाए अकिमिस सलात नमाज कायम कयो सिज लड़न का वठी रात जी अंधेरी ताई सिज 4 दफा लड़न जी कैफियत जाहिर कंदो अब हाने 12:30 बजे या उन का थोरो अग में पाछो लड़ंदो जमीन के दिसंदो त उन सिज जो लड़न ता के समझ में इंदो पाछा हेडे ओभर दे लड़ी विया त चौंदा से सिज यो जोहर जो टाइम तवज्जो करे वेजो थो अख सा वरी मथे तकिंदो वो जमीन के दिठो त जोहर जो टाइम समझ में आयो आसमान में दिसंदो त असर जे टाइम महल तवा के सिज लड़ल नजर इंदो हेठ वरी जडे सिज लहंदो तभी सिज जो लड़ना यो भी अख सा नजर इंदो वरी सिज जी गाढ़ाण अछाण भी लड़ंदी अंधारी थींदी त यो अशा जो टाइम त अल्लाह साईं हिकड़े ही जुमले में मुख्तसर कलाम 4 ही वक्त अकिमिस सलात लिदुलूक शम्स इला गसकिल लैल अरब साईं फरमाओ सिज लड़न जी महल नमाज़न जे कायम करण जो एहतमाम कर ऐ सोना तू भी पढ़ तो जा उम्मती भी दुखे वक्त में नमाज पढ़न इन चैन वक्तन में नमाज अब ये 4 वक्त नमाज थी वही सिज लड़न सा व कुरान अल फज्र
ऐं फजर जो कुरान इते कुरान चई नमाज मुराद थो वठे अल्लाह साईं जो यो उसूल आ नमाज जो हिकड़ो हिकड़ो रुकन चई करे सजी नमाज मुराद वठंदो आ वरकऊ माराकीन रुकू कयो रुकू करण वारन सां गड यानी जमात सां नमाज पढ़ो उते रुकू जो लफ्ज आने नमाज मुराद वते इते कुरान जो लफ्ज आने जो तो सुबह जी नमाज में कुरान घणो पढ़बो आ इन में वरी कुरान जो लफ्ज आंदे अकिमिल कुरान इन जे मथा सागो अकिम नमाज पढ़ सिजलण में भी ऐं नमाज पढ़ नमाज कायम कर कुरान मजीद सां सुबह जी फजर जी नमाज इन कुरान अल फजर कान मशहूदा फरमाओ सुबह जो कुरान उन वक्त में फरिश्तन जो नुज़ूल थींदो आ नमाज पढ़ंदे त फरिश्तन जी मदद भी तो सां गड आहे अब फरिश्ता भी अंदरों अंदरों कम मामले के ऐलान था अल्लाह साईं उन्हनि खे चई छॾिया नमाज़ीअ जी मदद कयो इन करे सुबह जी नमाज 5 वक्ती नमाज पढ़ो नावाकिफ नामुवाफिक हालात अचन त नमाज पढ़ो अगते छाए वमिनल लैली फतहज्जद बिही फरमाओ जॾहिं रात थे तॾहिं तहज्जुद जे लाइ उथी भी मुसीबत ऐं तकलीफ़ में 10 जी रात इमाम हुसैन चयो दिया बंद कयो अब तवज्जो आहे अलाए न छा चई त इते भी रोहड़ीअ में दिया बंद कराईंदा आहिनि 10 जी रात बंद थींदा आहिनि और सिपाही चए पियो मूंखे कारा कपड़ा पातला हिकिड़े बाह खां अची वतो मां चयो चंद्रा अंधो आहियां छा मां त मर्द आहियां हे त इन लाइ पर इमाम हुसैन सोहणे तहज्जुद जे लाइ दिया बंद करे पंहिंजी सजी 72 जमात जे टोले के घुराए तकरीर फरमाई ओ यारो मां दिया इन करे बंद किया है न तवा भजी वनो बनी मस्जिदन में नमाजूं पढ़ो तहज्जुद पढ़ो तवा जे खून जा प्यासा न हन मां पांजो सिर देण आयो आया हक जी गाल पूरी क़यामत ताईं उम्मत के कुवत बख्शींदुस त मजलूम हक ते आहे त डट जी बिहजई हे दुनिया कुछ ना है सजो कुछ अगते सामान ठहल अब तवज्जो कजो इमाम साहब बंद करायो पर इमाम जा यार उन्हनि खे चई तव्हां भजी वञो हिकड़ी गाल ते थोड़ी रुकजी करे गाल समझो इमाम साहब दोस्तन के चो त भजी वञो पर चो सोहणो इमाम सोहणो हो भलारो हो त यार भी सब भलारा हस यो उसूल आहे असां जे पाड़े में हिकड़ो नेक मानू आ एकड़ो बुरो मानू आ पर नेक मानू मुखे चंदो आ सजे शहर जा सई बुरा मा सुञाणदो आ मां उन खे चयो सई कीअं सुञाणदो आ तू त नेक मानू आ जे सई जेको पांजे पाड़े में फिलाणो बुरो मानू आ इन दे जेके शहर जा मानू इंदा हन मा समझी वेंदो आ त ये समूरई लोफर छो त चोर जा यार भी जोर सां ॻाल्हायो चोरन जा यार दाड़ेलन जा यार क्रिकेटर जा यार क्रिकेटर हुंदा गाल ये उसूल आ दुनिया जो ये उसूल आ त जंहिंजी जंहिंसां प्यार आहे उन जा यार भी ओढ़ा हुंदा इमाम सोहणो सोहणो हो भलारो हो उन जा यार भलारा हा त उन खां वधीक भलारो मुंहिंजो सोहणो मोहम्मद हो उन जा यार भी चो सब खां भलारा इमाम सोहणे जा यार त भलारा थो चवे पर नबी जे यारन खे गलत थो ॻाल्हाए ॾिसो हिन जी बेवकूफ़ीअ जो अंदाज़ जो सादा गाल समझी वठ हुसैन सोहणे जा यार सब भलारा हा सिर ॾियण वारा हा त मुंहिंजे सोहणे मोहम्मद जे यारन भी सिर ॾेई ही कुरान तूं असां ताईं पहुचायो अब
अब सहाबा के घटा उन्हनि वॾियूं कुर्बानियूं कयूं नबी जा यार घट थींदा नबी जी तालीमात घट थींदी इमाम हुसैन जे यारनि चयो साईं अज त भजी वञूं पर सुभाणे नाने मोहम्मद के केड़ो मुंह ॾेखारींदासीं तव्हांजे नाने के केड़ो मुंह ॾेखारींदासीं केतिरो जिंदगी जो वक्त वेही खाईंदासीं नन साईं पहिरियों सिर असां ॾींदासीं तोखे शहादत जो शौक़ आहे त असां बि क़ुरान पढ़ियल आहियूं त हज़रत इमाम फरमा तहज्जुद पढ़ो पोइ जेकॾहिं रहणो आहे हिते चयो साईं पानी कोने फरमाओ पानी कोने त अम्मा आयशा जे सदके तयम्मुम जो हुक्म जो मिलियो आहे कंहिंजे सदके अंधा अंधा अंधे के ख़बर कोने इनके तारीख हदीसूं ॾेखारियो अम्मा आयशा जे करे तयम्मुम जो हुक्म मिलियो सहूलत मिली इन आले अबू बकर जे तुफैले वॾियूं सहूलतूं दीन में आयूं उन जो एहसान है तयम्मुम मिलियो सोने हुसैन फरमायो हेठ मिट्टी जी कमी त नाही फतयम्ममु सईदन तय्यबा फरमाओ पाक जमीन ते तयम्मुम करे मुसल्ले ते बिही रहो कुरान जो हुक्म आहे त नमाज पढ़ो ऐं तहज्जुद पढ़ो छा पढ़ंदो अध रात जो बरकातूं पढ़ण हदीस में इंदो आस रकातैन फी जौफिल लैल खैरुम मिन दुनिया व मा फिहा दुनिया व मा फिहा का मथे अध रात जो बरकातूं नफिल पढ़ण तहज्जुद में एडो वडो सवाब है सारी मुश्किलों आसान दिल तो बाहर लही वेंदो फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबसक रब्बुक मकामम महमूदा करीबा जो रब तोखे सोना मोहम्मद मकाम महमूद ते पहुंचाए उलमा लिखियो जेको तहज्जुद पढ़ंदो उन खे भी तारीफ कयल चेहरो मिलंदो ऐं उन जा भी मुश्किलातूं ऐं क़यामत जे ॾींहं भी इज्जत सां जन्नत वेंदो अब आहे छो त नबी खे वॾो इनाम मिलंदो मौलाना ताके बुधायो तो फिलाने के फिलानो इनाम मिलियो है 10 तारीख फिलाने के फिलानो इनाम मिलियो 10 तारीख तारीख जो गालियों ने हिकड़ी गाल सच्ची है हजरत मूसा जी निजात या बुखारी मुस्लिम में बाकी नूह जो मसलो आदम जो मसलो इो ये मड़े तारीखी गालियों आहिन थी सके तो इन ॾींहनि में उन्हनि खे भी इनाम मिलियो हुजे पर असां जे नबी खे 10 मुहर्रम जेकॾहिं क़यामत थी त क़यामत जरूर थींदी पर इन में इख्तलाफ आहे त आया 10 मुहर्रम भी लिखल आहे या ना है किताबन में गोले 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 बीठो माता हदीस में जुम्मे जो ॾींहं त मिलियो पर 10 मुहर्रम जो न मिलियो हिकड़ी रिवायत मिली तिरमिजी शरीफ में वो भी ये न मिली हजरत अल्लामा अनवर शाह कश्मीर रहमतुल्लाह अलैह फरमायो हदीस आहे 10 मुहर्रम ते क़यामत जो ॾींहं थींदो या हदीस आहे काथे आ उन भी खबर न ॾिनी त 10 मुहर्रम ते क़यामत थींदी या हदीस कोन थी मिले अलबत्ता बुजुर्ग असांजे देवबंदी वॾे अल्लामी इहो लिखियो आहे त हदीस आहे उन मतां ॾिठी हुजे उन जो इल्म असां खां वॾो मतां ॾिठी हुजे हाणे असां खे लभे कोन काफ़ी उलमान ॻोल्ही न लधी आहे जेकॾहिं 10 मुहर्रम ते क़यामत क़ाइम थी ऐं उहा हिकु ॾींहुं ते ज़रूर थींदी त पोइ नबी साईं खे मकाम महमूद जो इनाम इन 10 मुहर्रम ते असांजे सोणे खे मिलंदो जो सभु नबी पोइते हूंदा असांजे नबीअ खे अल्लाह अर्श ते घुराए विहारींदो ऐं सजदो कराईंदो उन सजदे में रब जी अहिड़ी तारीफ़ कंदो जो रब राज़ी थी चवंदो जेतिरा उम्मती वणनी काहे जन्नत पहुचा मां राज़ी हां वतियूं वञ वॾी हदीस मां ड्रेग नथो कयां हे 5 गालियूं बुधाया त
तो मुसीबत के वक्त में नमाज कायम कयो, मजबूती से नमाज 5 वक्ती तहज्जुद पढ़ो, अगते अचे थो टी गाल त दुआ में मशगूल रहो। रब्बे अदखिलनी मुदखल सिद्क़ व अखरिजनी मुखरज सिद्क़। अब यह दुआ सिखारी वही तो अल्लाह से इन मुसीबत में दाखिल भी सोने नमूने न खान निकरी अचूं भी सोने नमूने समझे। यह दुआ में भी मशगूल रहो। टियों कम है दुआ। चौथों कम फरमाए कुरान शरीफ जी तिलावत घणी कयो। पंजों इहो दिमाग में सिखारियई त पंहिंजे हिम्मत के मजबूत रखो। ये चो जा अल हक वज़हकल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका। हक अची वियो असां मिटजी वञूं त भल मिटजी वञूं, पर हक के रब हिक न हिक ॾींहुं कामयाबी जरूर बसी। अब असां त उहे मरंदा भला केड़ी हस्ती जिंदा है। मां पुछंदो आ इमाम हुसैन सगोरो जेकॾहिं जिंदा हुजे हा त अज भी हुजे हा छा? एतरे ताईं हुजे हा जिंदा? शहीद न थिया तो हेतरे ते जिंदा हुजे? बिस्तरे ते तो मौत अचे। पर सहाबा के शौक हो तो हक ते बारे वञूं पाण के। जान दी दी हुई उसी की थी। हक तो ये है कि हक अदा न हुआ। उन्हन जान दिनी इन्हीं नियत सां त हे दिनल भी उन जी आ, उन जे नाले ते खपी वई त असां खटे व्यासे। ये 5 गालियूं कंदा रहंदो त रब फरमायो मां हिन उम्मत के कामयाबी दींदुस। ये याद करे वो ना 5 गालियूं। नमाज पढ़ो, तहज्जुद पढ़ो, कुरान जी तिलावत कयो, दुआ में मशगूल थो, 5 गाल इरादो हिम्मत रखो तो हक के जरूर फतह मिलंदी। इन नियत हिम्मत से कम कंदो तव्हांजा सब मसला हल थी वेंदा। मां जेका आज तकरीर कया जेकॾहिं बार बार वरी केसट में बुधी तव्हां इन के याद कयो तो इंशाअल्लाह जिंदगी में का दुखियाई न ईंदी। हे कुरान मोमिनन जी जिंदगी के बेहतरीन बनाने वालो है। इन करबला के वाक़े में असा के इन कुरान शरीफ की तालीमात ॾिसण खपे। आखिर दावाना।